Hi everyone, Assalamu alaikum. Welcome to Future Talent Online Academy. First of all, I want to repeat previous class. ठीक है, सभिनी खे पहिरीं सभिनी खे अस्सलाम वालेकुम। उमेद सभी ख़ुशि हूंदो। अच्छा, कल्ह जेको असांजो लेक्चर हुयो असां हुनखे थोरो रिपीट करे था वठूं त कल्ह असां छा पढ़ियोसीं। सभ खां पहिरीं कल्ह जेको असांजो लेक्चर हुयो व्हाट इज़ ग्रामर, ग्रामर छा आहे। ग्रामर टेल्स अस द रूल्स ऑफ एनी लैंग्वेज, हाउ टू रीड, राइट एंड स्पीक। ठीक है, ग्रामर असांखे कंहिं ॿोलीअ जा क़ाइदा सेखारींदी आहे, ऐं कीअं पढ़िजे ऐं कीअं लिखिजे ऐं ॻाल्हाइजे। हुन खां बाद असां पढ़ियोसीं व्हाट इज़ लेटर, अखर छा आहे। अ स्मॉलेस्ट यूनिट ऑफ एनी लैंग्वेज इज़ कॉल्ड लेटर। कंहिं ॿोलीअ जे नंढे मां नंढे एके खे अखर चइबो आहे। जीअं इंग्लिश जा अल्फ़ाबेट आहिनि 26 ABC, ठीक है, या सिंधी जा अल्फ़ाबेट आहिनि अलफ़ काठी ये यको ताईं। इहे छा आहिनि, इहे लेटर आहिनि। इहे असां कल्ह पढ़ियासीं। उन खां पोइ असां जेको हुयो काइंड्स ऑफ लेटर हुयो। टू काइंड्स आहिनि लेटर जा, वावल लेटर ऐं कॉन्सोनेंट लेटर। ठीक है, वावल लेटर खे सिंधीअ में चइबो आहे हर्फ़ इलत ऐं कॉन्सोनेंट लेटर खे चइबो आहे हर्फ़ सही। हुन खां पोइ देयर आर 5 मेन वावल लेटर आहिनि। 5 छा आहिनि, मेन वावल लेटर आहिनि CAT। ठीक है, केट जी स्पेल में जेको ए तव्हां ॾिसो था इहो वावल आहे, या एग जी स्पेल में ई छा आहे, इहो वावल आहे HIT हिट। आई जेको आहे वावल आहे, ऐं TOP टॉप में जेको ओ आहे उहो वावल आहे। CUP कप में जेको यू अचे थो इहो छा आहे, वावल आहे। ठीक है, AEIOU इहे छा आहिनि, वावल लेटर आहिनि। उन खां पोइ हिकिड़ो स्पेशल वावल लेटर आहे जेके वाए चइबो आहे, स्पेशल वावल लेटर। ठीक है, वाए। अच्छा, किथे किथे वाए जेको हूंदो आहे उहो कॉन्सोनेंट लेटर बि हूंदो आहे ऐं वावल लेटर बि हूंदो आहे। ठीक है, WHY ही छा आहे, वाए, वाए। ठीक है, हिते वाए जेको आवाज़ु ॾिए थी आय जो थी ॾिए। आय जेको आहे उहो वावल लेटर आहे। ठीक है, बाइसाइकल, BICYCLE बाइसाइकल। त हिते जेको वाए आहे इहो आय जो आवाज़ु थी ॾिए। हिते छा आहे, ॿई जेके वावल आहिनि। ठीक है, प्रेटी, प्रेटी। वाए हिते आख़िर में जेका ॾिनी वेंदी आहे अक्सर, उते ई जो आवाज़ु थी ॾिए। ठीक है, ई बि जेको आहे हिते वावल लेटर आहे, या YOU एंड YES यस। ठीक है, हिते हाणे वाए अॻियां आहे हिन जे, पर जेको वाए आवाज़ु थी कढे, जेको साउंड थी कढे उहो यू जो थी कढे। ठीक है, यू। यस में बि यू जो थी कढे, ऐं YOU हिन में बि जेको आहे वाए यू जो थी कढे। त हे जेके ॿई असां छा आहिनि, कॉन्सोनेंट आहिनि। जीअं यूअर थी वियो, यूअर में जेको वाए आहे अॻियां इहो कॉन्सोनेंट लेटर आहे। ठीक है, टू कॉन्सोनेंट लेटर जेके आहिनि BCDFGHJKLMNPQRSTVWXYZ आहिनि। उन खां पोइ जे असां जेको आहे असांजो जेको अॼोको टॉपिक आहे उहो आहे व्हाट इज़ वर्ड। ठीक है, लफ़्ज़ छा आहे। लफ़्ज़ खे सम्झण खां पहिरीं हिकु तव्हांखे मां मिसाल ॾेखारींदुमि त हीअ ॾिसो, जेके तव्हां लेटर पढ़िया आहिनि ATEK। ठीक है, हे उबतो लिखियलु आहे, मतिलबु बेतरतीब लिखियलु आहे। त असां हिनखे जॾहिं असां सही कंदासीं त हिन जी जेका आहे असांखे माना सम्झ अची वेंदी। TAKE जेकॾहिं हिनखे असां सही कयोसीं त छा थी वियो, टेक। ठीक है, टेक जी माना आहे खणणु या वठणु, खणणु या वठणु। सही आहे, CMOE हे बि बेतरतीब लिखियलु आहे, त अखरनि जो मेरी आहे। ठीक है, पर असांखे हीउ सही माना नथो ॾिए, त हीउ जेको आहे असांजो माना ग़लति आहे। पर हिनखे असां सही करे लिखंदासीं COME कम माना अचणु। ठीक है, इहो छा आहे असांजो वर्ड आहे। UYO। ठीक है, हाँ, इहो बि जेको आहे बेतरतीब लिखियलु आहे। जेकॾहिं असां हिनखे सही करे लिखूं त असांजो लफ़्ज़ थींदो YOU। ठीक है, यू माना तव्हां। सो हलूं था अॻिते असां हिन जी डेफिनेशन जी तरफ़। त सभ खां पहिरीं आहे व्हाट इज़ वर्ड, लफ़्ज़ छा आहे। अ ग्रुप ऑफ लेटर्स विच गिव अस कंप्लीट मीनिंग इज़ कॉल्ड लेटर। ठीक है, अखरनि जो उहो मेल जेको असांखे सही माना ॾिए। अखरनि जो उहो मेल जेको असांखे सही माना ॾिए, जेको असांखे सम्झ ॾिए, जेके असां जंहिंजी माना सम्झी सघूं। सवली सिंधीअ में हुनजी जेका आहे असांखे माना अचे, सम्झ अचे। ठीक है, हिते अखर लिखियलु आहिनि, अखर मिलाए करे वर्ड ठहियो आहे। वर्ड ठहण खां पोइ जेका असांखे माना मिले थी उहो माना बि आहे हुनजी। ठीक है, CHAIR इहा जेका चेयर आहे, चेयर माना कुर्सी। WATER वाटर माना पाणी। ठीक है, अखरनि जो उहो मेल जेको असांखे सही माना ॾिए या सही मतिलबु सम्झाए, त हुनखे असां छा चवंदासीं, लफ़्ज़।
ठीक है, इंग्लिश में व्हाट इज़ वर्ड, अ ग्रुप ऑफ लेटर्स विच गिव अस कंप्लीट मीनिंग इज़ कॉल्ड लेटर। ठीक है, अच्छा हुन खां पोइ असां वटि आहे व्हाट इज़ सेंटेंस, जुमिलो छा आहे। अ ग्रुप ऑफ वर्ड्स विच गिव अस कंप्लीट मीनिंग इज़ कॉल्ड सेंटेंस। ठीक है, लफ़्ज़नि जो उहो मेड़ जेको असांखे सही या मुकमल माना ॾिए त हुनखे जुमिलो चइबो आहे। अच्छा, जुमिले में फुल स्टॉप बि हूंदा आहिनि, सुवाल जी निशानी बि हूंदी आहे, या तअजब जी या अजब जी निशानी बि हिन में हूंदी आहे। ठीकु है, इट हैज़ अ फुल स्टॉप, हिन जुमिले खे अखर में जेको आहे फुल स्टॉप बि हूंदो आहे। अ क्वेश्चन मार्क, हिकु क्वेश्चन मार्क बि हूंदी आहे जुमिले में, आर एन एक्सक्लेमेशन मार्क, या हुन में तअजब जी या अजब जी निशानी हूंदी आहे। ठीकु है, जुमिले जी मुकमल ॼाण इहा आहे, लफ़्ज़नि जो उहो मेड़ जेको असांखे सही या मुकमल माना ॾिए त उनखे जुमिलो चइबो आहे। हिकु जुमिले में दम या बीहनि जी निशानी, सुवाल जी निशानी या तअजब जी निशानी हूंदी आहे। ठीकु है, जेकॾहिं तव्हां जुमिलो सम्झी विया आहियो त हुन खां पोइ जुमिले जा काइंड्स आहिनि, काइंड्स ऑफ सेंटेंसिस, जुमिलनि जा क़िस्म। अच्छा, जुमिलनि जा जेके क़िस्म आहिनि असां वटि उहे 4 आहिनि। ठीकु है, घणा क़िस्म आहिनि? 4, देयर आर 4 काइंड्स ऑफ सेंटेंसिस। नंबर 1 जेको आहे डिक्लेरेटिव या असरेटिव सेंटेंस, बयानी जुमिला, इंट्रोगेटिव या नेगेटिव सेंटेंसिस, सवाली या नाकारी जुमिला, इम्परेटिव सेंटेंसिस, ठीक है, ताकीदी जुमिला, एक्सक्लेमेटरी सेंटेंसिस, तहज़बी जुमिला। ठीक है, जुमिले जा घणा क़िस्म आहिनि? 4 आहिनि। सो डिक्लेरेटिव, इंट्रोगेटिव या नेगेटिव, इम्परेटिव सेंटेंसिस, एक्सक्लेमेटरी सेंटेंसिस। स्पीच जी वॾी अहमियत आहे इंग्लिश लैंग्वेज में। कुझु अहिड़ा माना जेके लफ़्ज़ हूंदा आहिनि त असांखे हुननि बाबति ॼाण लाज़मी हुजे त हीअ नाउन आहे, प्रोनाउन आहे, या वर्ब आहे, एडवर्ब आहे, ठीकु आहे, एडजेक्टिव आहे। सो असां शुरू में छा थींदो जो सिर्फ़ु असां स्कूलनि में थ्योरी पढ़ाई वेंदी, या शागिर्दनि खे जेका आहे थ्योरी बसि रटाई वेंदी, यादि कराई वेंदी। ठीकु है, उहे शयूं अॻिते हली पोइ विसरी वेंदियूं आहिनि। सो मां तव्हांखे सुठे नमूने सम्झाईंदुमि शयूं। ठीकु आहे, देयर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच। ॻाल्हाइण जा जेके लफ़्ज़ आहिनि उहे 8 आहिनि। नाउन, प्रोनाउन आहे, वर्ब आहे, एडजेक्टिव आहे, एडवर्ब आहे, प्रीपोजिशन आहे, कंजक्शन आहे, ठीकु आहे, इंटरजेक्शन आहे। तक़रीबन अॼु जे लेक्चर में असां सिर्फ़ु नाउन, प्रोनाउन, वर्ब ऐं एडजेक्टिव सिखंदासीं। ठीकु आहे, सभ खां पहिरीं व्हाट इज़ नाउन, इसम छाखे चइबो आहे या इसम छा आहे। अलाह साईं जेका बि हीअ सॼी दुनिया में शयूं पैदा कयूं त उन्हनि जो को न को नालो आहे। ठीकु है, कंहिं न हर शइ जो पंहिंजो नालो आहे। हुन नाले खे असां छा चवंदा आहियूं? इसम चवंदा आहियूं। ठीकु है, उन में पर्सन बि अची विया, प्लेस बि अची वियूं, थिंग्स अची वियूं, शयूं जेके आहिनि, या एनिमल्स जेके जानवर आहिनि उहे बि अची विया। ठीकु है, या आइडियाज़, असां का बि शइ सोचे कंहिं बि शइ जो नालो वठंदा आहियूं, उहो बि नाउन आहे। सही है, नाउन जी डेफिनेशन आहे व्हाट इज़ नाउन, नाउन इज़ अ नेम ऑफ पर्सन, प्लेस, थिंग्स आर एनिमल्स। इसम कंहिं बि नाले, जाइ, शइ या माण्हूअ जे नाले खे इसम चइबो आहे। ठीकु आहे, अच्छा हुन जा एग्ज़ाम्पल आहिनि पर्सन जा, प्लेस, थिंग्स ऐं एनिमल्स में। पर्सन में जेके माण्हू जेके हूंदा आहिनि, बॉय, मैन, वोमेन, गर्ल्स या एक्सेट्रा। ठीकु है, इहे पर्सन में था अचनि। प्लेस में जेके जायूं आहिनि, मास्क, मस्जिद आहे, स्कूल आहे, होटल आहे, हाउस आहे, या जेके बि तव्हां जो माना सम्झो दुकान, शॉप थी वियो, पेट्रोल पंप थी विया, या जेके बि जॻहियूं आहिनि उहे प्लेसिस में ईंदियूं आहिनि, इहे बि नाउन आहिनि। अच्छा, थिंग्स में जेके शयूं असां वटि आहिनि, बुक, पेन, कप, फैन आहे, मोटरसाइकिल आहे, कार आहे, बेंच आहे, दरवाज़ो आहे, विंडो आहे, दरी आहे, अलमारी आहे। ठीकु आहे, इहे जेके बि आहिनि इहे शयूं आहिनि, इहे थिंग्स में थियूं अचनि। अच्छा, एनिमल्स में जानवर, जानवर जेके बि आहिनि, कैट, काओ, कैमल, डॉग थी वियो, डंकी थी वई, जेके बि जानवर आहिनि अलाह साईं पैदा कया आहिनि उहे वरी हिन में था अचनि। ठीकु है, इहे बि नाउन आहिनि। अच्छा, हुन खां पोइ नाउन खां पोइ आहे असां वटि प्रोनाउन। प्रोनाउन माना ज़मीर छाखे चइबो आहे, ज़मीर छा आहे। ठीकु है, उहे लफ़्ज़ वरी हिन प्रोनाउन में उहे लफ़्ज़ जेकी असां ज़मीर इसम जे बदिरां इस्तेमालु कयूं, इसम जे बदिरां लफ़्ज़ इस्तेमालु कयूं त हुनखे असां ज़मीर चवंदा आहियूं। उहो कीअं? जेकॾहिं मां जुमिले कंहिं में चवां त अली स्कूल वञे थो, ठीकु है, अली खे हटाए करे मां चवां हीअ स्कूल वञे थो, त हा हीअ जेको आहे उहो छा आहे? उहो प्रोनाउन आहे। ठीकु है, प्रोनाउन इज़ अ वर्ड विच यूज़ड इन अ स्टेट ऑफ
नाउन उहे ज़मीर उहे लफ़्ज़ आहिनि जेकी इसम जे बदिरां कमु अचनि था। ज़मीर उहे लफ़्ज़ आहिनि जेकी इसम जे बदिरां कम था अचनि। ठीकु आहे। आहे या जीअं वी, यू, दे, ही, शी, इट, दिस, देट, दोज़, दीज़। ठीकु आहे। इहे छा आहिनि? इहे प्रोनाउन आहिनि। इहे इसम खे हटाए हे जॻह था वठनि। माना ईअं सम्झो इसम खे असां हटाए जेके लफ़्ज़ इस्तेमालु कयूं असां हुनखे छा चवंदासीं? ज़मीर चवंदासीं, प्रोनाउन चवंदासीं। ठीकु आहे। अच्छा, सिर्फ़ु हिन जा जेके आहिनि न, तव्हां थ्योरी रटो न हिन जी, थ्योरी सिर्फ़ु यादि न कयो, हिननि खे सम्झो। जेकी बि तव्हांखे सम्झ न अचनि तव्हां पुछा करे सघो था। ऐं प्लस में जेके शागिर्द जेके आहिनि होमवर्क मुकमल करे नथा मोकिलिनि, बराए महिरबानी होमवर्क लाज़मी कयो ऐं हीअ फेयर कापी ते नोट कंदा हलो। जेकर तव्हां नोट न कंदव या प्रैक्टिस न कंदव तव्हांखे इहे शयूं वरी कम जूं न रहंदियूं। सो हिननि शइ मां फ़ाइदो वठो। उनखां पोइ वाट इज़ वर्ब? फेल छा आहे? अ वर्ड विच शोज़ एक्शन, स्टेट, इवेंट और इवेंट इज़ कॉल्ड वर्ब। उहे लफ़्ज़ जेकी कम, हालत या वाक़े खे ज़ाहिर कनि। उहे लफ़्ज़ जेकी कम, वाक़े या हालत खे ज़ाहिर कनि। माना को बि असां जेको बि दुनिया में कमु कयूं था उनखे फेल चवंदा आहियूं। या जेका बि असांजी पोज़ीशन आहे, हालत आहे असांजी, या को बि वाक़ियो आहे उनखे छा चइबो आहे? वर्ब चइबो आहे, फेल चइबो आहे। ठीकु आहे। खाइणु, पीअणु, घुमणु, उथणु, वेहणु, खिलणु, ॻाल्हाइणु, रोअणु। ठीकु आहे। इहे छा आहिनि? इहे फेल आहिनि, इहे वर्ब आहिनि। इज़, एम, आर, हैज़, हैव। ठीकु आहे। इहे छा आहिनि? फेल आहिनि, वर्ब आहिनि। ओके। उनखां पोइ असां ॾिसूं त सिफ़त छा आहे? वाट इज़ एडजेक्टिव? एडजेक्टिव छा आहिनि? इहे उहे लफ़्ज़ आहिनि जेके इसम ऐं ज़मीर बाबति वधीक वज़ाहत कंदा आहिनि। ठीकु आहे। एडजेक्टिव जेके आहिनि सिफ़त, इहे ज़मीर ऐं नाउन जे बारे में वधीक वज़ाहत कंदा आहिनि। सुठो, ख़राबु, नंढो, वॾो, कारो, अछो, बगो। ठीकु आहे। इहे लफ़्ज़ उहे आहिनि जेकी इसम ऐं ज़मीर जी सम्झो ईअं गिला बि कनि या नेकी बि कनि। सवली सिंधी में हिननि खे ईअं चइबो। ठीकु आहे न। हीउ ख़राबु छोकिरो आहे, हीअ नंढो आहे, हीअ कद जो बिंदरो आहे, हीअ रंग जो कारो आहे। ठीकु आहे। इहे उहे लफ़्ज़ आहिनि जेकी इसम या ज़मीर जी माना सम्झो गिला बि कनि या नेकी बि कनि। सवली सिंधी में हिनखे ईअं चइबो। माना हूअं जेका हिन जी डेफिनेशन असां ॾिसूं त वाट इज़ एडजेक्टिव? सिफ़त छा आहे? इन एडजेक्टिव डिस्क्राइब्स अ नाउन आर प्रोनाउन। सिफ़त उहे लफ़्ज़ आहिनि जेकी इसम या ज़मीर बाबति वधीक वज़ाहत कनि। ठीकु आहे। एग्ज़ाम्पल ॾिसूं। टाल, डिघो, थिन, सनो, लॉन्ग माना डिघो, शॉर्ट माना बिंदरो। ठीकु आहे। रेड आहे, ब्यूटीफुल आहे, स्वीट आहे, एक्सेट्रा आहे। ठीकु आहे। नंढो, वॾो, सनो, थुल्हो, मोटो, इहे उहे लफ़्ज़ आहिनि जेकी एडजेक्टिव आहिनि। एडजेक्टिव इसम या ज़मीर जे विच में जेका हुननि जी जेका वज़ाहत कनि था हुन जे बाबति ॿुधाइनि था त हीउ जेको नाउन आहे या प्रोनाउन आहे कहिड़े क़िस्म जो आहे। ठीकु आहे। असां जेकॾहिं चऊं त असलम डिघो आहे, असलम डिघो आहे, हिते लफ़्ज़ जेको असां डिघो इस्तेमालु कयो त इहो छा आहे? इहो एडजेक्टिव आहे। मुंहिंजी कार अच्छी आहे, मुंहिंजी कार अच्छी आहे, हिते जेको लफ़्ज़ असां इस्तेमालु कयो अच्छी या अच्छो। ठीकु आहे। ॻाढ़ो, नीरो, फिको, इहे एडजेक्टिव आहे असांजो। या नंबर असां इस्तेमालु कंदा आहियूं। टू, आई हैव टू पेंसिल्स, मूं वटि 2 पेंसिलूं आहिनि। 2 या 3, 4, 5 जेके बि नंबर असां इस्तेमालु था कयूं उहे बि असांजा एडजेक्टिव आहिनि। ठीकु आहे। उहे नंबर एडजेक्टिव सॾाइबा आहिनि। वधीक एडजेक्टिव जा बि क़िस्म आहिनि। वर्ब आहे, वर्ब जा बि क़िस्म आहिनि। ठीकु आहे। पोज़ीशन, कंजक्शन एंड इंटरजेक्शन। ठीकु आहे। अॼु जो असांजो जेको लेक्चर आहे असांजो 5हों लेक्चर आहे। सो अॼु असां डिस्कस कंदासीं एडवर्ब, ज़र्फ़ छाखे चइबो आहे। ठीकु आहे। सवली सिंधी मां तव्हांखे ज़र्फ़ ॿुधायां त ज़र्फ़ फ़ेल ऐं सिफ़त जी वज़ाहत कंदो आहे। ठीकु आहे। फ़ेल ऐं सिफ़त जे अॻियां ईंदो आहे, हुननि जी वज़ाहत कंदो आहे। जीअं ब्यूटीफुल माना ख़ूबसूरत। ठीकु आहे। ब्यूटीफुल माना ख़ूबसूरत। ब्यूटीफुल जेको आहे उहो एडजेक्टिव आहे, पर जेकॾहिं असां चऊं तमामु ख़ूबसूरत। ठीकु आहे। तमामु ख़ूबसूरत जेको तमामु लफ़्ज़ आहे इहो एडवर्ब आहे। ठीकु आहे। वेरी जेको छा आहे इहो एडवर्ब आहे। जेकॾहिं असां चऊं फेल जेको आहे खेॾणु, प्ले माना खेॾणु। ठीकु आहे। फास्ट प्ले, फास्ट। ठीकु आहे। फास्ट जेको आहे एडवर्ब आहे। फास्ट प्ले तेज़ खेॾे थो। ठीकु आहे। या ईट चऊं, ईट माना खाइणु, घणो खाए थो। ठीकु आहे। घणो जेको लफ़्ज़ आहे इहो छा आहे? इहो एडवर्ब आहे। ठीकु आहे। सो ॾिसूं था डेफिनेशन हिन जी।
An adverb tells how often, how, when, where it can describe a verb or an adjective. ठीक है, उहे लफ़्ज़ जेकी फ़ेल सिफ़त जी वधीक वज़ाहत कनि. ठीक है, एग्ज़ाम्पल आहे लाउडली. लाउडली माना वॾो, वॾे आवाज़ सां ॻाल्हाइणु. ठीकु आहे, स्पीक जो मतिलबु आहे ॻाल्हाइणु. जे चऊं लाउडली स्पीक, लाउडली स्पीक माना वॾे आवाज़ सां ॻाल्हाए थो. ठीकु आहे, स्पीक त वर्ब आहे, वर्ब जे अॻियां ई आयो लाउडली. लाउडली जेको आहे एडवर्ब आहे. ठीकु आहे, ऑलवेज़ माना हमेशह. ठीकु आहे, ऑलवेज़ ही लेट, देरि अचे थो स्कूल. ठीकु आहे, या नेवर कॾहिं बि न, लेट, सून तमामु जल्द, वेरी. अच्छा, क्वाइट आहे बिल्कुलु, एक्सेट्रा. ठीकु आहे, क्वाइट करेक्टली, बिल्कुलु सही. ठीकु आहे, हे उहे लफ़्ज़ आहिनि जेकी फ़ेल ऐं सिफ़त जे अॻियां ईंदा आहिनि ऐं हुननि जी वधीक वज़ाहत कंदा आहिनि. ठीकु आहे. अच्छा, हुनखां पोइ आहे प्रीपोज़िशन, हर्फ़ जर. अच्छा, हर्फ़ जर उहे लफ़्ज़ हूंदा आहिनि जेके इसम या कंहिं ज़मीर या ॿिनि इसमनि जे विच में तालुक़ पैदा कंदा आहिनि, उन्हनि जे विच में कमु ईंदा आहिनि. ठीकु आहे, जीअं टेबल ते किताब आहे, टेबल ते किताब आहे. ठीकु आहे, टेबल बि नाउन आहे, किताब जेको असां चऊं था उहो बि इसम आहे. जेको विच ते अचे थो ऑन इंग्लिश में, इहो असांजो आहे प्रीपोज़िशन. गिलास में पाणी आहे. ठीकु आहे, में जेको आहे गिलास में पाणी आहे. गिलास बि नाउन आहे, वाटर बि नाउन आहे. जेको में विच में अचे थो इहो प्रीपोज़िशन आहे. ठीकु आहे, ऐं विच में ॿिनि इसमनि जे विच में या ॿिनि जेके ज़मीर जे विच में तालुक़ जेके लफ़्ज़ पैदा कनि उन्हनि खे असां प्रीपोज़िशन चवंदा आहियूं. अच्छा, प्रीपोज़िशन जेके आहिनि कुझु अहिड़ा वर्ड हूंदा आहिनि जेके फिक्स जॻह, जाइ, का बि हालति ॿुधाईंदा आहिनि. ठीकु आहे, अ प्रीपोज़िशन इज़ यूज़्ड बिफोर अ नाउन, प्रोनाउन और जेरन टू शो प्लेस, टाइम, डायरेक्शन इन अ सेंटेंस. उहे लफ़्ज़ जेकी इसम या ज़मीर जे विच में तालुक़ ॾेखारीनि, जाइ, वक़्तु या तरफ़ खे ज़ाहिर कनि. ठीकु आहे, एग्ज़ाम्पल में छो इन आहे, इन माना में, आन माना ते, एट ते, अंडर माना हेठां. ठीकु आहे, टेबल जे हेठां, ॿिली आहे अंडर, बेलो, अप, अबव, बिसाइड, एक्सेट्रा. ठीकु आहे, उहे लफ़्ज़ आहिनि जेकी प्रीपोज़िशन आहिनि, हीअ तालुक़ ॿुधाइनि था. ठीकु आहे, बिसाइड माना भरिसां. ठीकु आहे, मुंहिंजे भरिसां कुर्सी आहे. बेलो माना हेठां, एट माना ते. ठीकु आहे, अप माना मथे. उहे लफ़्ज़ जेकी इसम या ज़मीर जे विच में तालुक़ ॾेखारीनि त उनखे असां छा चवंदा आहियूं, प्रीपोज़िशन, हर्फ़ जर. अच्छा, हुनखां पोइ आहे कंजक्शन, हर्फ़ जुमिलो. अच्छा, उहे लफ़्ज़ आहिनि कंजक्शन जेकी ॿिनि लफ़्ज़नि या जुमिलनि खे पाण में मिलाइनि, ॿिनि लफ़्ज़नि या जुमिलनि खे पाण में मिलाइनि. प्रीपोज़िशन में जेको आहे पाण में तालुक़ शो कनि, तालुक़ ॾेखारीनि. हे अहिड़ी जुमिला या लफ़्ज़ मिलाईंदा आहिनि. ठीकु आहे, हिन लफ़्ज़नि सां ॿ जुमिला पाण में हूंदा या ॿ लफ़्ज़ हूंदा उहे पाण में मिली वेंदा आहिनि. कंजक्शन माना हर्फ़ जुमिलो. अ कंजक्शन इज़ अ वर्ड यूज़ टू जॉइन वर्ड्स आर सेंटेंसिस. उहे लफ़्ज़ जेकी लफ़्ज़नि या जुमिलनि खे पाण में मिलाइनि. एग्ज़ाम्पल एंड आहे, देट आहे, बट, एज़, सिंस, आर, बिकॉज़, एक्सेट्रा. ठीकु आहे, एंड मां ऐं उहे स्कूल वञूं था. मां ऐं उहे, ऐं जेको लफ़्ज़ आयो आहे हिते छा आहे उहो कंजक्शन आहे. ठीकु आहे, ऐं हुनखां पोइ ॾिसूं देट, उहो, बट, पर. ठीकु आहे, मां स्कूल वञा हा पर बारिश अची वई. ठीकु आहे, उहे लफ़्ज़ आहिनि जेकी ॿिनि जुमिलनि खे या ॿिनि लफ़्ज़नि खे पाण में ॻंढीनि त असां हुनखे चवंदा आहियूं हर्फ़ जुमिलो. हुनखां पोइ आहे इंटरजेक्शन, हर्फ़ निदा. ठीकु आहे, इंटरजेक्शन अहिड़ा लफ़्ज़ हूंदा आहिनि जेके कंहिं बि हादसाती सूरत, छा कंहिं बि हादसाती सूरत में वाता निकिरनि, ख़ुशी मां या ॾुख मां. ठीकु आहे, उहे लफ़्ज़ जेके असां ख़ुशीअ मां या ॾुख मां लफ़्ज़ वाता कढूं त हुनखे असां चवंदा आहियूं हर्फ़ निदा. ठीकु आहे, इंटरजेक्शन इज़ अ वर्ड विच एक्सप्रेस सम सडन फीलिंग्स. उहे लफ़्ज़ जेकी अचानक हैरत मां वाता निकिरनि. एग्ज़ाम्पल ब्राओ, ओ गॉड. ठीकु आहे, ओ शिट, वट, ओ नाइस, अल्लाह, एक्सेट्रा. ठीकु आहे, अल्लाह, धक लॻी पियो.
ओ ॾाढो सुठो, वाओ, शाबाश, गुड। ठीकु आहे, अहिड़ा उहे लफ़्ज़ जेकी असां अचानक असां काइंड्स ऑफ नाउन पढ़ंदासीं। ठीकु आहे, काइंड्स ऑफ नाउन में कॉमन नाउन आहे, प्रॉपर नाउन, कलेक्टिव नाउन, एब्स्ट्रैक्ट नाउन आहे, काउंटेबल नाउन एंड अनकाउंटेबल नाउन। ठीकु आहे, नाउन त तव्हांखे ख़बर आहे कंहिं बि नाले खे चइबो आहे। अच्छा, हुन नालनि जा बि हिते कैटेगरीज़ ॾिनल आहिनि, इसम जा बि क़िस्म आहिनि। सो असां उहो रिपीट कंदासीं। सभ खां पहिरीं इसम आम आहे। ठीकु आहे, इसम आम हुनखे चइबो आहे जेके हिकु ई शयूं हिकु ई जिस क़िस्म जूं हिकु ई क्लास जूं शयूं हुजनि। जीअं बॉय, सिटी, स्कूल हिकु ई क़िस्म जा इहे तमामु घणियूं शयूं आहिनि। ठीकु आहे, माउंटेन थी वियो, सिटी थी वियो, या मास्क थी वई, गार्डन बाग थी विया, इहे हिकु ई क़िस्म जा केतिरे ई शयूं आहिनि। इन्हनि खे असां चवंदासीं कॉमन नाउन। ठीकु आहे, जेके हिन जी डेफिनेशन ॾिसूं त कॉमन नाउन इज़ अ नेम गिवन इन कॉमन टू एवरी पर्सन आर थिंग ऑफ द सेम क्लास आर काइंड। उहो नालो जेको हिकु ई क्लास या हिकु ई क़िस्म जी शइ खे ॾिनो वञे। ठीकु आहे, हिकु ई क़िस्म या हिकु ई क्लास जी शइ खे को बि नालो ॾिनो वञे। जीअं एग्ज़ाम्पल ॾिसो, बॉय, सिटी, स्कूल, वोमेन, त हीअ बॉय छोकिरा। ठीकु आहे, को बि हिन जो मख़सूसु नालो न आहे। सिटी आम आहे, स्कूल बि आम आहिनि, वोमेन औरतूं इहे बि आम आहिनि, को बि हिन जो नालो न आहे। ठीकु आहे, इहे शयूं छा आहिनि, कॉमन नाउन आहिनि। कॉमन नाउन स्मॉल लेटर में जेको आहे लिखियूं वेंदियूं आहिनि कंहिं बि सेंटेंस जे विच में। ठीकु आहे, हुनखां पोइ इसम ख़ासि आहे, प्रॉपर नाउन। इसम ख़ासि कंहिं बि शइ जो पर्टिकुलर नालो हुजे, माना कंहिं बि शइ या पर्सन जो, प्लेस जो को बि असां नालो वठूं, फिक्स नालो रखूं। ठीकु आहे, हाउस, हाउस माना घर। जेकॾहिं असां चऊं मलिक हाउस, ठीकु आहे, शहबाज़ हाउस, इहो जेको नालो असां वरितो आहे इहो आहे प्रॉपर नाउन। ठीकु आहे, जेकॾहिं असां सिटी मां एग्ज़ाम्पल वठूं, हैदराबाद, कराची या इस्लामाबाद, इहे जेके नाला आहिनि शहरनि जा, इहे बि प्रॉपर नाउन आहिनि। ठीकु आहे, प्रॉपर नाउन हमेशह प्रॉपर नाउन जो पहिरियों अख़र जेको आहे कैपिटल लेटर सां लिखियो वेंदो आहे। कंहिं पर्सन जो नालो खणूं असां, अलामा इक़बाल, क़ाइद आज़म, ठीकु आहे, त हिननि जो जेको पहिरियों कैपिटल लेटर में अख़र लिखियो वेंदो। सही आहे, कंहिं मुल्क जो नालो, पाकिस्तान, या कंहिं बि शख़्स जो तव्हां नालो खणो त बि हुनजो पहिरियों जेको लेटर आहे उहो वॾी ABC में लिखियो वेंदो। ठीकु आहे, अच्छा, प्रॉपर नाउन इसम ख़ासि आहे। प्रॉपर नाउन इज़ द नेम ऑफ सम पर्टिकुलर पर्सन, थिंग्स आर प्लेस। कंहिं बि शइ जो, कंहिं बि माण्हूअ जो या कंहिं बि जाइ जे मख़सूसु नाले खे प्रॉपर नाउन चइबो आहे। ठीकु आहे, प्रॉपर नाउन हमेशह जेको आहे वॾी ABC में हुनजो पहिरियों अख़र लिखियो वेंदो आहे। हुनखां पोइ असां वटि आहे कलेक्टिव नाउन। त कलेक्टिव नाउन इसम जमा आहे। ठीकु आहे, इसम जमा जो मतिलबु आहे का बि टीम, ग्रुप या मेल, जथो, जेके शयूं घणे तइदाद में हुजनि पर हुननि जो नालो सिर्फ़ु हिकु हुजे। ठीकु आहे, उन खे इसम जमा चइबो आहे, कलेक्टिव नाउन चइबो आहे। अ कलेक्टिव नाउन इज़ अ नेम ऑफ अ नंबर आर कलेक्शन ऑफ पर्सन्स आर थिंग टेकन टुगेदर एंड स्पोकन एज इन होल वन वर्ड। ठीकु आहे, माना शयुनि जो तइदाद या कलेक्शन तमामु घणो हुजे पर असां सिर्फ़ु हुन जे लाइ हिकु ई नालो इस्तेमालु कयूं या हिकु ई लफ़्ज़ इस्तेमालु कयूं त हुनखे कलेक्टिव नाउन चइबो आहे। क्रिकेट टीम में ॾिसो केतिरा ई मेंबर हूंदा आहिनि पर असां वटि वर्ड हिते छा आहे, हिकु ई आहे। क्राउड, मेल या जथो। ठीकु आहे, क्राउड कहिड़े बि क़िस्म जो भले हुजे, उन में ॾिसो केतिरा बि माण्हू शामिलु हूंदा पर हिते वर्ड छा आहे, हिकु ई आहे। ठीकु आहे, द पुलिस में फीमेल, मेल सभई हूंदा आहिनि, तमामु लातइदाद में हूंदा आहिनि। ठीकु आहे, हिननि जे लाइ नालो छा आहे, हिकु ई आहे। पुलिस इन आर्मी या फ्लैट में केतिरा ई माण्हू रहनि था। ठीकु आहे, अहिड़े क़िस्म जूं शयूं जेके घणे तइदाद में हुजनि ऐं असां उन्हनि खे फिक्स को बि हिकु नालो ॾियूं त उहो कलेक्टिव नाउन आहे असांजो। ठीकु आहे, अच्छा, हुनखां पोइ आहे एब्स्ट्रैक्ट नाउन, इसम ज़ात। एब्स्ट्रैक्ट नाउन इज़ यूजुअली द नेम, क्वालिटी, एक्शन आर स्टेट। एब्स्ट्रैक्ट नाउन इसम ज़ात खे चइबो आहे, कंहिंजी बि क्वालिटी, कंहिं बि क़िस्म जो किरदारु, एक्शन, को बि कमु या हालत, त उहो छा आहे, एब्स्ट्रैक्ट नाउन आहे। ठीकु आहे, क्वालिटी हर कंहिंजी पंहिंजी क्वालिटी आहे,
को ईमानदार आहे, को सियाणो आहे, को ब्रेव बहादुर आहे, को डरपोक आहे, को अछो आहे, को कारो आहे, ठीकु आहे, को चोर आहे। त इन क़िस्म जी जेकी क्वालिटीज़ आहिनि इन खे असां एब्स्ट्रैक्ट नाउन चवंदा आहियूं। ठीकु आहे, क्वालिटी में अचो ॾिसो ऑनेस्टी, ईमानदारी, विज़डम, सियाणप, ब्रेवरी, बहादुरी, ब्राइटनेस, अच्छाई एक्सेट्रा। अच्छा, एक्शन में अचो थीफ्ट, चोर, जजमेंट, फ़ैसिलो कंदड़, फाइटर, वेरहाक। ठीकु आहे, कंहिं बि क़िस्मनि जा ॾिसो असां कंहिं माण्हू खे को बि नालो ॾींदा आहियूं न त इहो छा आहे, एब्स्ट्रैक्ट नाउन आहे, इसम ज़ात आहे। कंहिंखे बि असां चऊं, मिसाल आहे मौलवी चवंदा आहियूं जीअं, ॾिसो इहो बि एब्स्ट्रैक्ट नाउन आहे। ठीकु आहे, चोरा, लोफरा, फॾाईअ, झेड़ोकार आहे, इहे लफ़्ज़ छा आहिनि, इहे एब्स्ट्रैक्ट नाउन आहिनि। हुन खां पोइ स्टेट जेका आहे इहा बि एब्स्ट्रैक्ट नाउन में ईंदी आहे। स्टेट मतिलबु चाइल्डहुड, नंढपिण, यूथ, जवानी, सिकनेस, बीमारीअ में, डेथ, फोतगीअ, ठीकु आहे, पावर्टी, गुरबत एक्सेट्रा। सो उहे लफ़्ज़ आहिनि जेके इसम ज़ातियात ते ईंदा आहिनि, एब्स्ट्रैक्ट नाउन आहिनि। ठीकु आहे। अच्छा, एब्स्ट्रैक्ट नाउन खां पोइ आहे काउंटेबल नाउन, इसम शुमार, उहे शयूं जेके असां ॻणप में आणे सघूं, जेके शयूं असां ॻणे सघूं उनखे काउंटेबल नाउन चइबो आहे। काउंटेबल नाउन्स आर द नेम्स ऑफ द ऑब्जेक्ट्स, पर्सन्स आर थिंग्स वी कैन काउंट। ठीकु आहे, उहे शयूं असां जेके ॻणप में आणे सघूं उनखे काउंटेबल नाउन चइबो आहे। बुक, पेन, एपल, कार, बॉय एक्सेट्रा। माना जेके शयूं असां ॻणे सघूं असां हुनखे छा चवंदा आहियूं, काउंटेबल नाउन। ठीकु आहे, जेके शयूं असां जे क्लास में मौजूदु आहिनि, स्कूल में मौजूदु आहिनि, जेके असांजे स्कूल में वण आहिनि, या जेके बि शयूं असां ॻणे सघूं उहे काउंटेबल नाउन आहिनि। अनकाउंटेबल नाउन, इसम बेशुमार, जेके इसम असां ॻणे न सघूं आहिनि, त इसम ॻणप में न अचनि उन्हनि खे अनकाउंटेबल नाउन चइबो आहे। अनकाउंटेबल नाउन्स आर द नेम्स ऑफ थिंग्स विच वी कैन नॉट काउंट। उहे शयूं जेके असां ॻणे न सघूं उनखे इसम बेशुमार चइबो आहे। एग्ज़ाम्पल आहे मिल्क, ऑयल, शुगर, राइस, हेयर, ऑनेस्टी, गोल्ड एक्सेट्रा। ठीकु आहे, उहे शयूं आहिनि जेके असां काउंट नथा करे सघूं। उहे शयूं जेके असां काउंट न कयूं उहे अनकाउंटेबल नाउन आहिनि, ऐं जेके शयूं असां काउंट करे सघूं उहे काउंटेबल नाउन आहिनि। उमेद कजे थी त हीअ बताऊं इन द सेकंड वर्ड ऑफ ईच पेयर। हीअ ट्री आहे, ट्रीज़, बॉक्स, बॉक्सेस, ऑक्स, ऑक्सेन, मेन, मेन। ठीकु आहे, त हाणे असां सिखंदासीं त हिननि खे कीअं ठाहिबो आहे, सिंगुलर ऐं प्लूरल खे कीअं हिन जे असांखे ख़बर पवे त हिते एस लॻाइबो या हुन जो ई डबल एस लॻाइबो या ई एन में चेंज थींदो या साॻियो ई जेको आहे सिंगुलर ऐं प्लूरल रहंदो, उहो सॼो हिन वीडियो में तव्हांखे सम्झायो वेंदो। ठीकु आहे, अ नाउन दैट डिनोट्स वन पर्सन आर थिंग इज़ सेड टू बी द सिंगुलर नाउन। माना उहो इसम जंहिं मां उहा शइ या जानदार जेको हिकु हुजे, ठीकु आहे, हिकु शइ हुजे त हुनखे असां वाहिद चवंदा आहियूं, सिंधीअ में वाहिद। ठीकु आहे, बॉय, गर्ल, खाउ, बर्ड, ट्री, बुक, पेन, इहे छा आहिनि, इहे वाहिद आहिनि, सिंगुलर नाउन आहिनि। अ नाउन दैट डिनोट्स मोर देन वन पर्सन आर थिंग इज़ सेड टू बी द प्लूरल एज प्लूरल नंबर। उहे इसम जेके हिक खां वधीक हुजनि त हुनखे असां वाहिद चवंदासीं। ठीकु आहे, उहे इसम जेकी हिक खां वधीक हुजनि, बॉइज़ छोकिरा, गर्ल्स छोकिरियूं, खाउस ढगियूं, बर्ड्स पखी, ट्रीज़ वण, बुक्स किताब, पेन्स पेनूं। ठीकु आहे, हाणे उहे नाउन्स आहिनि जंहिंजे एस लॻाइण सां जमा ठही विया आहिनि। उहे सिंगुलर नाउन आहिनि जंहिंजे पोयां एस लॻो त हीअ जमा में चेंज थी विया। माना हिन मतिलबु जो आहे त हिक खां वधीक शयूं आहिनि हिन में। ठीकु आहे, चए थो हाउ प्लूरल्स आर फॉर्म्ड, जमा कीअं ठहंदा आहिनि। द प्लूरल ऑफ नाउन इज़ जनरली फाउंड बाय एडिंग एस टू द सिंगुलर। सभ खां पहिरीं जेको आहे एस जो कॉन्सेप्ट आहे, कंहिं बि इसम जे पोयां असां एस लॻाईंदासीं त उहो जमा ठही वेंदो। बॉय जे पोयां एस लॻो, बॉइज़, पेन, पेन्स जे पोयां बि एस लॻो। ठीकु आहे, गर्ल्स जे पोयां बि एस लॻो, डेस्क, डेस्क्स, एस। ठीकु आहे, बुक, बुक्स, हीअ सिंगुलर नाउन आहिनि जंहिंजे पोयां एस लॻाइण सां हीअ प्लूरल नाउन थी वियो आहे। ठीकु आहे, वाहिद थी विया। हाणे उनखां पोइ अॻिते ॾिसूं था, बट नाउन्स एंडिंग इन डबल एस, हिते ग़लती सां आहे डबल एस, एस एच सी एच आर एक्स फॉर्म द प्लूरल बाय एडिंग
ES टू द सिंगुलर एज चए थो उहे नाउन उहे वाहिद जेके डबल एस SH CH या X ते ख़त्म थियनि त हुन जे पोयां असां ES लॻाईंदासीं। ठीकु है, उहे नाउन जेकी डबल एस SH CH या X ते ख़त्म थियनि जंहिंजे लास्ट में इहे शयूं हुजनि त पोयां असां जमा करण में ES लॻाईंदासीं। क्लास डबल एस ते ख़त्म थो थिए CLASS ES। ठीकु है, हिन जे पोयां ES लॻायासीं। बुर्श बुर्शिज़ ब्रांच ब्रांचिस। ठीकु है, CH ते जेके नाउन ख़त्म थियनि SH ते ख़त्म थियनि या डबल एस ते ख़त्म थियनि त हिननि जे पोयां छा लॻंदो ES लॻंदो। ठीकु है, CH ते या X ते ख़त्म थियनि त बि हुन जे पोयां ES लॻंदो। डिश SH ते ख़त्म थियो आहे त ES लॻंदो। वॉच CH ते ख़त्म थी आहे त ES लॻंदो। ठीकु है, अॻिते ॾिसो मोस्ट नाउन्स एंडिंग इन O also form the plural by adding ES to the singular। चए थो कुझु उहे इस्म जेकी O ते ख़त्म थियनि हुन जे पोयां त बि असां ES लॻाईंदासीं। बिफेलोज़, ठीकु है, ES लॻाई हिन जे पोयां। पोटेटो ES लॻी हिन जे पोयां। नेग्रो ES आहे। मैंगोज़ कार्गोज़ वालकोनोज़ हीरोज़ एकोज़। O also found the plural by adding ES to the singular। चए थो अक्सर नाउन जेके आहिनि सिंगुलर नाउन O ते ख़त्म थियनि त हुन जे पोयां ES लॻंदो। अच्छा, हीअ जेके बि तव्हां ॾिसो था नाउन्स सिंगुलर में आहिनि पर आख़िर में O आहे हिन जे पोयां, जमा करण में ES लॻो आहे। ठीकु है, हीरो हीरोज़ आहे। एको एकोज़ आहे। बिफेलोज़ बिफोलोज़ ES लॻो आहे। अच्छा, हुन खां पोइ कुझु वरी अहिड़ा नाउन आहिनि जेके O ते ख़त्म था थियनि पर हुन जे पोयां S थो लॻे। A few nouns ending in O merely add S as। छो त कुझु अहिड़ा नाउन जेकी O ते ख़त्म थिया आहिनि पर हुन जे पोयां S लॻो आहे। ठीकु है, डायनामो डायनामोज़ खेंटो खेंटोज़ पियानो पियानोज़ किलो किलोज़ S लॻो आहे। ठीकु है, सोलो सोलोज़। हीअ यादि रखिजो, हीअ कंहिं बि टेस्ट ते ईंदा त तव्हांखे माना ख़बर हुजे हिननि जी त हिननि जे पोयां S लॻंदो आहे या ES लॻंदी आहे। ठीकु है, रेशो आहे रेशोज़ रेशो अॻिते में अचे थो तक़रीबन टेस्टनि में त हिन जे पोयां बि S लॻंदो। क्वार्टो, इहे यादि रखणा हिननि में का बि ट्रिक न आहे जो तव्हांखे सम्झ अचनि या सम्झो। हिननि खे इहे जेके लफ़्ज़ आहिनि हिननि जी फॉर्मेशन खे तव्हां यादि रखंदो। ठीकु है, नाउन्स एंडिंग Y preceded by a consonant form their plural by changing Y into I and adding ES as। चए थो उहे नाउन्स जेकी Y ते ख़त्म थियनि पर उन्हनि जे अॻियां कॉन्सोनेंट लेटर अचे त उन जी जेका Y आहे उहा चेंज कंदासीं I में ऐं आख़िर में ES लॻाईंदासीं। ठीकु है, बेबी Y खां अॻियां छा आहे कॉन्सोनेंट लेटर आहे त छा कंदासीं Y खे चेंज कंदासीं I में ऐं आख़िर में ES लॻाईंदासीं त इहो थी वियो बेबीज़, जमा थी वियो। ठीकु है, आर्मी आर्मीज़ लेडी लेडीज़ स्टोरी स्टोरीज़ सिटी सिटीज़ पोनी पोनीज़। ठीकु है, त जेके माना उहे नाउन जेकी Y ते ख़त्म थियनि पर उन्हनि जे अॻियां कॉन्सोनेंट अखर अचे त पोयां Y खे कटे I में चेंज कंदासीं आख़िर में ES लॻाईंदासीं। अच्छा, कुझु अहिड़ा नाउन बि आहिनि जेकी F ते ख़त्म थींदा आहिनि उन्हनि खे असां छा ॾिसंदासीं त उहे कीअं था ठहनि अॻिते। द फॉलोइंग नाउन्स एंडिंग इन F फॉर FE फॉर्म देयर प्लूरल बाय चेंजिंग FE into V एंड एडिंग ES एज। चए थो जेकी नाउन F ते ख़त्म थियनि त हुननि खे असां छा कंदासीं F हुन जो कटे V लॻाईंदासीं। ठीकु है, थीफ THIEVES त F कटे उते छा लॻो आहे V ऐं आख़िर में ES लॻो आहे। ठीकु है, वाइफ WIFE वाइफ ऐं हिन जेको जमा थियो आहे F कटे VES लॻो आहे। ठीकु है, वोल्फ वोल्व्स काफ नाइफ। ठीकु है, नाइव्स एल्फ। मतिलबु जेकी नाउन या त FE ते ख़त्म थियनि या F ते ख़त्म थियनि त हुननि जो F कटे V लॻाइबी ऐं V खां पोइ ES लॻाइबी। ठीकु है, अच्छा, हे कुझु अहिड़ा नाउन आहिनि जेकी द नाउन ड्राफ होफ स्काफ एंड रफ टेक आइदर S or VES इन द प्लूरल। ड्राफ और ड्राव्स, होफ और होव्स, F कटे VES लॻो आहे। ठीकु है, स्काफ F कटे VES लॻो आहे। अदर वर्ड्स एंडिंग इन F फॉर या FE एड S। चए थो कुझु अहिड़ा नाउन आहिनि जेकी F ते ख़त्म थिया आहिनि पर S हुननि जे पोयां लॻंदो या FE ते ख़त्म थिया आहिनि पोयां हुननि जे छा लॻंदो ES लॻंदो। ठीकु है, हे तव्हांखे यादि रखणा आहिनि हे जेके हेठियां आहिनि। चीफ चीफ जो जेको जमा थींदो S लॻंदो। गुलफ गुलफ जो S लॻंदो। ठीकु है,
सेफ़ जो पोयां सिर्फ़ु सेफ़ लॻंदो उहो एस लॻंदो, बाक़ी जेके शयूं आहिनि इहे ईअं ई हूंदियूं, हिननि जो एफ चेंज न थींदो वी में। हे शयूं तव्हांखे यादि रखणियूं आहिनि। हे ठीकु आहे, मथे हिननि में ॾिसो एफ कटे वी ई एस लॻायो वियो आहे, बाक़ी हिननि में जेको आहे साॻी शइ रहंदी। A few nouns form their plural by changing the inside vowel of the singular is। चए थो कुझु अहिड़ा नाउन आहिनि जेकी सिंगुलर हूंदा आहिनि, पर हुननि जो विचों अखर जेको आहे उहो सिर्फ़ु अंदरियों जेको आहे उहो चेंज कंदासीं। पर जेकॾहिं हुन चयो में वावल लेटर हुजे त उहो वावल में ई चेंज थींदो। मेन MAN आहे, MEN जो जमा थियो। वोमेन सब्जेक्ट ऑब्जेक्ट ऐं वर्ब जेके असां सेंटेंस सां ॻाल्हाईंदा आहियूं, जेके असां जुमिला चवंदा आहियूं त उन्हनि में ई हूंदा आहिनि। ठीकु आहे, जेकॾहिं असां एग्ज़ाम्पल वठूं त हिते यू प्ले गेम, ठीकु आहे, तव्हां गेम खेॾो था, यू प्ले गेम। सभ खां पहिरीं हीउ जेको यू तव्हां ॾिसो था, यू छा आहे, सब्जेक्ट आहे। ठीकु आहे, छा इहे सब्जेक्ट आहे। सब्जेक्ट जो माना जेका आहे फाइल मतिलबु कम जो कंदड़। ठीकु आहे, हीउ प्ले जेको आहे हीउ वर्ब आहे, छा आहे वर्ब, फेल आहे, मतिलबु कमु आहे। ठीकु आहे, ऐं गेम जेको आहे हीउ ऑब्जेक्ट आहे। गेम छा आहे, ऑब्जेक्ट। ऑब्जेक्ट जो मतिलबु आहे जंहिं ते कमु थिए, जंहिं ते कमु थिए उते छा आहे उहो ऑब्जेक्ट आहे। ऐं सभ खां पहिरीं सेंटेंस में जेको आहे सब्जेक्ट लॻंदो, सब्जेक्ट खां पोइ जेको फॉर्मेशन आहे वर्ब लॻंदो। ठीकु आहे, उनखां पोइ जेको आहे ऑब्जेक्ट लॻंदो। हेठियां सेंटेंस में ॾिसो आई जेको आहे हिते सब्जेक्ट आहे, एम जेको आहे हेल्पिंग वर्ब आहे। ठीकु आहे, हेल्पिंग वर्ब छा आहे, एम आहे। हुनखां पोइ रीडिंग लेसन, रीडिंग जेको आहे वर्ब आहे। ठीकु आहे, रीडिंग छा आहे, वर्ब आहे, कमु आहे। लेसन ऑब्जेक्ट आहे, सबक़ु, कमु सबक़ ते पियो थिए। ठीकु आहे, हुनखां पोइ ॾिसो रिहान गोज़ टू स्कूल। रिहान जेको आहे सब्जेक्ट आहे, कमु केरु थो करे, रिहान थो करे। गोज़ टू, हीउ जेको गोज़ आहे हीउ वर्ब आहे। ठीकु आहे, कमु आहे इहो। गोज़ आहे, प्ले, ईट, ड्रिंक, इहे छा आहिनि, कमु आहिनि, फेल आहिनि। टू स्कूल ऑब्जेक्ट आहे। ठीकु आहे, स्कूल ते कमु थो थिए। हुनखां पोइ वी आर ईटिंग एपल्स, असीं सूफ़ खाई रहिया आहियूं। वी जेको आहे हिते छा आहे, सब्जेक्ट आहे। आर हेल्पिंग वर्ब आहे। ईटिंग जेको आहे उहो वर्ब आहे। एपल्स जेको आहे उहो ऑब्जेक्ट आहे। ठीकु आहे, सभ खां पहिरीं सेंटेंस में सब्जेक्ट लॻंदो। उनखां पोइ जेकॾहिं कंटिन्यूस टेंस आहे को बि त उते हेल्पिंग वर्ब लॻंदो, जंहिं टेंस जो आहे। हुनखां पोइ ऑब्जेक्ट लॻंदो या वर्ब। ठीकु आहे, सब्जेक्ट जो मतिलबु आहे कम जो कंदड़, ऑब्जेक्ट जो मतिलबु आहे जंहिं ते कमु थिए, वर्ब जेको माना फेल माना कमु, को बि असां कमु कयूं। ठीकु आहे, सेंटेंस में पहिरियां शुरू में जेको लफ़्ज़ अचे थो जो उहो सब्जेक्ट हूंदो आहे, कम जो कंदड़ हूंदो आहे। ठीकु आहे, हुनखां पोइ जेको वर्ब लॻे थो उहो छा आहे, फेल। ठीकु आहे, इहो थर्ड नंबर सेकंड नंबर ते ईंदो। ऐं ऑब्जेक्ट जेको आहे छा आहे, गेम आहे हिते। ठीकु आहे, ऑब्जेक्ट मतिलबु जंहिं ते कमु थिए, सब्जेक्ट कम जो कंदड़, वर्ब कमु ऐं ऑब्जेक्ट जंहिं ते कमु थिए। उमेदु कजे थी तव्हांखे सब्जेक्ट ऐं ऑब्जेक्ट वर्ब जो जेको आहे इस्तेमालु सम्झ अची वियो हूंदो। इहे तमामु अहम आहिनि। हिन जेकॾहिं फॉर्मेशन खां सवाइ तव्हां सेंटेंस स्ट्रक्चर सिखी बि कोन था सघो। ठीकु आहे, हीअ जेकॾहिं तव्हांखे सम्झ अची विया ॾिसंदासीं दिस। अच्छा, दिस जेको आहे सिंगुलर नाउन जे लाइ इस्तेमालु थींदो ऐं उहा शइ का बि हिकु हुजे जेका वेझो हुजे। ठीकु आहे, सिंगुलर नाउन जे लाइ इस्तेमालु थींदो दिस, ऐं उहा शइ जेका वेझो हुजे कंहिं बि हिकु शइ जे लाइ। ठीकु आहे, अच्छा, हीअ पर्सन ऐं थिंग जे लाइ इस्तेमालु थी सघनि था, ॿिन्ही जे लाइ। इहे सब्जेक्ट तौरु बि कमु कंदा आहिनि जुमिले में। जेकॾहिं असां एग्ज़ाम्पल ॾिसूं, दिस इज़ माई कार, हीअ मुंहिंजी कार आहे। दिस इज़ अ फ्लावर, हीअ मुंहिंजो गुलु आहे। अच्छा, जेकॾहिं तव्हां कंहिं बि दोस्त खे या कंहिंखे बि इंट्रोड्यूस कराईंदव कंहिंसां बि, तव्हां उते दिस इज़ माई फ्रेंड चई सघो था, दिस इज़ माई ब्रदर, दिस इज़ माई सिस्टर, ईअं करे कंहिंसां बि तव्हां मुखातिबु थी सघो था। ठीकु आहे, हिन जो यूज़ेज पर्सनल बि थी सघे थो। हुनखां पोइ जेकॾहिं असां देट ॾिसूं त देट जेको आहे कंहिं बि हिकु परे वारी शइ लाइ लॻंदो आहे। ठीकु आहे, उहा शइ जेका परे हुजे पर हिकु हुजे, हुनजे लाइ असां छा इस्तेमालु कंदासीं, देट। ठीकु आहे, देट इज़ अ कार, हू हिकु छा चवंदासीं, हू हिकु कार आहे जेका माना थोरो असांजे इशारे खां परे आहे। ठीकु आहे, देट इज़ अ फ्लावर, हू हिकु गुलु आहे। ठीकु आहे, त देट जो इस्तेमालु उते थींदो जेका का बि हिकु शइ हुजे जेका परे हुजे। ठीकु आहे, हुनखां पोइ जेकॾहिं असां हेठि ॾिसूं त दीज़ जो इस्तेमालु, दीज़ कंहिं बि हिक खां वधीक विच वारे शइ लाइ लॻंदो आहे। ठीकु आहे, दीज़ कंहिं बि हिक खां वधीक माना प्लूरल नाउन सम्झो, जेके जमा में हुजनि हुन जे लाइ छा लॻंदो, दीज़ लॻंदो। ठीकु आहे,
जेके हिक खां वधीक ऐं वेझे हुजनि त असां छा लॻाईंदासीं दीज आर कार्स, इहे कारूं आहिनि। ठीकु आहे, इहे कारूं आहिनि। हुन खां पोइ जेकॾहिं ॿियो ॾिसूं त दीज आर फ्लावर्स, इहे गुल आहिनि। ठीकु आहे, हिन जी माना इहे मतिलबु वेझे आहिनि, इहे गुल आहिनि, इहे कारूं आहिनि। ठीकु आहे, हुन खां पोइ जेकॾहिं असां दोज़ जो इस्तेमालु ॾिसूं त दोज़ कंहिं बि हिक खां वधीक परे वारनि शयुनि लाइ लॻंदो दोज़। ठीकु आहे, का बि हिक खां वधीक जेके शयूं हुजनि प्लूरल नाउन में हुजनि त असां उते हुजनि परे, त हुन जे लाइ असां छा इस्तेमालु कंदासीं, दोज़। ठीकु आहे, दोज़ आर डक्स, हूअ बदकूं आहिनि। दोज़ आर डक्स, हूअ बदकूं आहिनि। दोज़ आर कार्स, उहे कारूं आहिनि। ठीकु आहे, दोज़ आर डॉग्स, उहे कुता आहिनि। दोज़ आर गोट्स, उहे बकरियूं आहिनि। त जेके हिक खां वधीक शयूं हुजनि ऐं परे हुजनि त असां उते छा लॻाईंदासीं, दोज़। ठीकु आहे, हुन खां पोइ जेकॾहिं दिस वेझिया जी शइ लाइ लॻंदो सिंगुलर नाउन में, ऐं डेट जेको आहे सिंगुलर नाउन में जेको परे हुजे हुन जे लाइ लॻंदो। दीस जेको आहे प्लूरल नाउन जे लाइ लॻंदो, जेके वेझे हुजनि। ठीकु आहे, उमेदु कजे थी तव्हांखे इहा ऐं कहिड़ी हालत में हूंदी आहे। ठीकु आहे, त सभ खां पहिरीं इसम नाउन केस जेके आहिनि त टिनि क़िस्मनि जा आहिनि, सब्जेक्टिव केस, ऑब्जेक्टिव केस ऐं पॉज़ेसिव केस। ठीकु आहे, त हिन जो असां यूज़ेज सिखंदासीं। सभ खां पहिरीं जेकॾहिं असां को एग्ज़ाम्पल ॾिसूं त सब्जेक्टिव केस में कीअं नाउन इस्तेमालु थींदो आहे, या ऑब्जेक्टिव केस में नाउन जो इस्तेमालु छा आहे या कीअं आहे। ठीकु आहे, जेकॾहिं को असां सेंटेंस ॾिसूं त हीअ जीअं सेंटेंस लिखियलु आहे त रिहान हेल्प्स देम। ठीकु आहे, हीअ हिकु सेंटेंस आहे। सभ खां पहिरीं जेकॾहिं रिहान जेको आहे उहो नाउन आहे। ठीकु आहे, हीअ सेंटेंस में पहिरियां अचे थो त हिन जेको आहे सब्जेक्ट आहे। ठीकु आहे, उनखां पोइ वर्ब आहे, हेल्प्स जेको छा आहे, इहो वर्ब आहे। उनखां पोइ देम जेको ॾिसो ऑब्जेक्ट आहे। ठीकु आहे, त सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट। हाणे जेकॾहिं असां हिन जी फॉर्मेशन ॾिसूं त जंहिं बि जॻह ते सब्जेक्ट जी जॻह ते हमेशह यादि रखो त नाउन ऐं प्रोनाउन ईंदो आहे। नाउन ऐं प्रोनाउन ईंदो आहे सब्जेक्ट वारी जॻह ते। हाणे छा कंदासीं, हीअ जेको रिहान जेको आहे, जेको सब्जेक्ट आहे, हिनखे असां सब्जेक्टिव केस चवंदासीं। छा चवंदासीं हिनखे, सब्जेक्टिव केस। सही आहे, जेकॾहिं ॿियो हिते नाउन हुजे हा, आई हुजे हा, प्रोनाउन हुजे आई, वी, यू, या को बि एग्ज़ाम्पल सम्झो तव्हां नाउन हुजे हा सेंटेंस जे स्टार्टिंग में, त असां हिनखे छा चवंदासीं, सब्जेक्टिव केस। हुनखां पोइ जेको सेकेंड नंबर ते आहे ऑब्जेक्ट जेको आहे, ऑब्जेक्ट में बि नाउन थी सघे थो, प्रोनाउन बि थी सघे थो। हाणे हिते हिन जुमिले में ॾिसो ऑब्जेक्ट छा आहे, देम आहे। सही आहे, ऑब्जेक्ट छा आहे, देम आहे, त हीअ ऑब्जेक्टिव केस आहे। हिनखे छा चवंदासीं असां, ऑब्जेक्टिव केस। जेकॾहिं असां वधीक एग्ज़ाम्पल ॾिसूं हिन जा त अच्छा, हिन में तव्हां ॾिसो हेठि जीअं सेंटेंस आहे ऑब्जेक्टिव केस जो, त दे हेल्प। ठीकु आहे, दे हेल्प रिहान। त हाणे दे हिते छा आहे, हिते सब्जेक्ट आहे। वर्ब जेको आहे हिते हेल्प आहे। हुनखां पोइ रिहान हिते छा आहे, ऑब्जेक्ट आहे। नाउन साॻियो ई जेको आहे ऑब्जेक्ट जी जॻह ते अची वियो आहे, त हिनखे असां छा चवंदासीं, ऑब्जेक्टिव केस। सही आहे, छा चवंदासीं हिनखे असां, ऑब्जेक्टिव केस। अच्छा, हिन जी डेफिनेशन ॾिसो त वेन अ नाउन और प्रोनाउन इज़ यूज़्ड एज अ सब्जेक्ट ऑफ वर्ब। ठीकु आहे, छो त जॾहिं नाउन ऐं प्रोनाउन जेकॾहिं सब्जेक्ट जी जाइ ते इस्तेमालु था थियनि त इट इज़ सेड टू बी इन द नॉमिनेटिव केस। ठीकु आहे, सब्जेक्टिव केस या नॉमिनेटिव केस तव्हां हिनखे चई सघो था। त चए थो त जॾहिं नाउन ऐं प्रोनाउन जेकॾहिं जुमिले में सब्जेक्ट जॻह ते इस्तेमालु था थियनि वर्ब खां अॻु में, त इहे छा आहिनि, सब्जेक्टिव केस आहिनि। अॻिते आहे त वेन अ नाउन और प्रोनाउन इज़ यूज़्ड एज ऑब्जेक्ट ऑफ अ वर्ब। जेकॾहिं नाउन ऐं प्रोनाउन वर्ब जो ऑब्जेक्ट थियनि था त हुनखे असां छा चवंदासीं, ऑब्जेक्टिव केस चवंदासीं या एग्ज़ेक्टिव केस चवंदासीं। सही आहे, जेकॾहिं नाउन या प्रोनाउन वर्ब जो ऑब्जेक्ट थियनि था त असां हुनखे ऑब्जेक्टिव केस चवंदासीं। जेकॾहिं असां हिन जो एग्ज़ाम्पल ॾिसूं त रीड द फॉलोइंग सेंटेंस, हरी ब्रोक द विंडो। ठीकु आहे, हाणे विंडो हिते ॾिसो हीअ छा आहे, ऑब्जेक्ट आहे। जेकॾहिं हीअ अॻियां अचे थी, हिते ॾिसो अॻियां सेंटेंस में द विंडो वॉस ब्रोकन। हाणे हिते छा आहे, विंडो सब्जेक्ट आहे, त हिनखे छा चवंदासीं, सब्जेक्टिव केस, ऐं हिते ऑब्जेक्टिव केस। इट विल बी सीन दैट नाउन्स इन इंग्लिश हैव द सेम फॉर्म फॉर द नॉमिनेटिव एंड एक्यूजेटिव। The nominative generally comes before the verb and accusative after the verb.
चए थो जेकॾहिं नॉमिनेटिव या सब्जेक्टिव केस जेको आहे वर्ब खां पहिरीं ईंदो आहे, एक्यूज़ेटिव केस जेको आहे उहो वर्ब खां पोइ ईंदो आहे। अच्छा, त ऑब्जेक्ट ॿिनि क़िस्मनि जा थींदा आहिनि, हिकु हूंदो आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट ऐं ॿियो हूंदो आहे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट। हाणे सिखंदासीं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट छा आहे ऐं डायरेक्ट ऑब्जेक्ट छा आहे। ही एग्ज़ाम्पल तव्हां ॾिसो, दे गेव रिहान अ बॉल, दे गेव रिहान अ बॉल। त हिते जेको डायरेक्ट ऑब्जेक्ट जेको आहे उहो वर्ब जी माना ॾींदो आहे ऐं इनडायरेक्ट जेको आहे डायरेक्ट जी माना ॾींदो आहे। सही आहे। हिते सिंधी में डेफिनेशन जीअं लिखी आहे मां, डायरेक्ट ऑब्जेक्ट छा आहे, जेको ऑब्जेक्ट वर्ब जी माना ॿुधाए। ॾिसो, ही हिकु ऑब्जेक्ट आहे, ही बि हिकु ऑब्जेक्ट आहे सेंटेंस में, त ॿ ऑब्जेक्ट इस्तेमालु थी था सघनि। ठीकु आहे, कंहिं बि सेंटेंस में ॿ ऑब्जेक्ट इस्तेमालु थी था सघनि, हिकु डायरेक्ट ऑब्जेक्ट ऐं ॿियो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट। हाणे डायरेक्ट ऑब्जेक्ट उहो आहे जेको वर्ब जी माना ॿुधाए, माना वर्ब छा थो करे उहो डायरेक्ट ऑब्जेक्ट ॿुधाईंदो। सही आहे। हाणे जेको डायरेक्ट ऑब्जेक्ट ॿुधाए थो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जे बारे में, त ऑब्जेक्ट जेको उहो ऑब्जेक्ट जेको इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जी माना ॿुधाए, माना बाल त ॾिए थो, कंहिंखे थो ॾिए, रिहान खे थो ॾिए। सही आहे। हाणे रिहान हिते छा आहे, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे। डायरेक्ट ऑब्जेक्ट छा आहे, अ बाल आहे, गेव, दे गेव रिहान अ बाल। हाँ, गेव उन्हनि ॾिनो बाल, कंहिंखे ॾिनो, रिहान खे ॾिनो। त डायरेक्ट ऑब्जेक्ट जेको आहे अ बाल आहे ऐं इनडायरेक्ट जेको आहे उहो रिहान आहे। सही आहे। हिन जी डेफिनेशन जी इहा आहे त डायरेक्ट ऑब्जेक्ट जेको ऑब्जेक्ट वर्ब जी माना ॿुधाए, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हुनखे चइबो ऑब्जेक्ट जेको इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जी माना ॿुधाए। अच्छा, जेकॾहिं असां ॿियो एग्ज़ाम्पल ॾिसूं हिन जो, त हिन जो जेकॾहिं असां ॿियो एग्ज़ाम्पल ॾिसूं त हिन में आहे त रामा गेव अ बाल। ठीकु आहे। त ॿिए सेंटेंस में रामा गेव हरी अ बाल। तो इन ईच ऑफ दी सेंटेंस द नाउन बाल इज़ द ऑब्जेक्ट ऑफ गेव। बाल जेको आहे ऑब्जेक्ट आहे गेव जो। इन द सेकंड सेंटेंस वी आर टोल्ड दैट हरी वॉज द पर्सन टू होम रामा गेव अ बाल। हरी इज़ the noun हरी is called the indirect object of the verb gave। जेको नाउन हरी आहे उहो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे वर्ब गेव जो। सही आहे। द नाउन बाल द ऑर्डिनरी ऑब्जेक्ट इज़ कॉल्ड द डायरेक्ट ऑब्जेक्ट। हाँ, जेको नाउन जेको बाल आहे उहो जेको आहे इन्हनि जो डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे। छो तो इट विल बी नोटिस दैट द पोजिशन ऑफ द इनडायरेक्ट ऑब्जेक्ट इज़ इमीडिएटली आफ्टर द वर्ब। छो तो जेकॾहिं इनडायरेक्ट जेको ऑब्जेक्ट आहे हुनजी जेका पोजिशन हूंदी आहे उहो वर्ब जे बाद लॻंदो आहे, वर्ब जे बाद लॻंदो आहे ऐं डायरेक्ट ऑब्जेक्ट खां पहिरीं लॻंदो आहे। इनडायरेक्ट ऑब्जेक्ट वर्ब खां बाद लॻंदो ऐं डायरेक्ट ऑब्जेक्ट खां पहिरीं लॻंदो। सही आहे। त उमेदु कजे थी त हीअ तव्हांखे जेको सब्जेक्टिव केस ऐं ऑब्जेक्टिव केस तव्हांखे सम्झ आयो हूंदो, ऐं हुनखां पोइ जेको डायरेक्ट ऐं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहिनि इन्हनि जो बि सम्झ अची वई हूंदी। हाणे जेको असां वटि ॿियो टियों काइंड आहे, अच्छा, पॉसेसिव केस। ठीकु आहे। पॉसेसिव केस जी जेको मतिलबु आहे मालिकाणा हुकूक, मालिकाणा अख्तियार, ऑनरशिप। सही आहे। त हाणे असां हिन जी जेका असां डेफिनेशन ॾिसूं त हिन में हमेशह नाउन जे पोयां जेको आहे एप्स्ट्राफ लॻंदी आहे, एप्स्ट्राफी लॻंदी आहे, माना हज़फ लॻंदी आहे, कामा लॻंदी आहे। उहो माना ॿुधाईंदो आहे त कंहिंजो आहे। त इहो छा आहे, हूज़ मिसाल आहे, माना हीउ पुछा थो करे, कंहिं बि शइ जी मालिकी थो ॾेखारे, त इनखे असां पॉसेसिव केस चवंदासीं। पॉसेसिव नाउन बि हिनखे चयो वेंदो आहे। इहे सेंटेंस में इस्तेमालु थींदा आहिनि। हाणे हिते आहे रामाज़। ठीकु आहे। रामाज़ एप्स्ट्राफी लॻियल आहे हिन में, हिन जो मतिलबु आहे जो। ठीकु आहे। जंहिंसां तालुक़ु रखे थी का बि शइ, कंहिंसां तालुक़ु रखे थी, उन नाउन जो नालो आहे। सही आहे। अच्छा, जेकॾहिं असां हिन जी डेफिनेशन ॾिसूं त या हिन जी वज़ाहत असां वधीक सम्झूं त हिन में आहे त रामाज़ अम्ब्रेला। अच्छा, एग्ज़ाम्पल ॾिसो, दिस इज़ रामाज़ अम्ब्रेला। ही रामाज़ जी अम्ब्रेला आहे, रामाज़ अम्ब्रेला। ठीकु आहे। द अम्ब्रेला बिलोंगिंग टू रामा। द फॉर्म ऑफ द नाउन रामा इज़ चेंज्ड टू रामाज़ टू शो ऑनरशिप और पोजेशन। ठीकु है।
The noun Ramas is therefore said to be in the possessive or genitive case. The possessive answer the question whose मतलब कैसा belong थी करे सही है। बिलोंगिंग जो ताल्लुक़ जो सिस्टम होंदो आहे या ऑनरशिप होंदो आहे त ही एब्स्ट्राफी जेका आहे इन में कंहिं बि नाउन जे पोयां लॻे त एब्स्ट्राफी त असां हिन खे चवंदासीं पॉज़िटिव केस। अच्छा हिन जी आहे उहा असां सिखंदासीं हिन जी फॉर्मेशन कीअं थी ठहे। हिन खां पोइ ॾिसो फॉर्मेशन ऑफ द पॉज़िटिव केस। वेन द नाउन इज़ सिंगुलर, वेन द नाउन इज़ सिंगुलर द पॉज़िटिव केस इज़ फॉर्म्ड बाय एडिंग एस्ट्राफी ऐं एस टू द नाउन। चए थो जेकॾहिं सिंगुलर नाउन हुजे त असां हुन जे पोयां एब्स्ट्राफी ऐं एस लॻाईंदासीं। द बॉइज़ बुक, द किंग्स क्राउन। हाँ हिन जो मतिलबु आहे अच्छा बॉइज़ बुक माना छोकिरे जो किताब, मालिकाणा अख्तियार हक़ूक़ ॾेखारे थो। अच्छा हुन खां पोइ जेकॾहिं हेठि ॾिसूं त नंबर सेकंड चाहे वेन द नाउन इज़ प्लूरल एंड एंड्स इन एस the possessive case is found by adding only in apostrophe। चए थो जेकॾहिं को बि नाउन जमा में आहे त हुन जे पोयां सिर्फ़ु जेको आहे असां एस्ट्राफी ॾींदासीं। ठीकु आहे। हीअ बॉइज़ जेको आहे इहो जमा में ऑलरेडी आहे त हिन जे पोयां हिन छा लॻायो आहे एस्ट्राफी लॻाई आहे। ठीकु आहे। बॉइज़ स्कूल छोकिरनि जो स्कूल, गर्ल्स स्कूल, हॉर्सिस ठेल। हाँ गर्ल्स जेको आहे हीअ मतिलबु हिते ॾेखारे थो एस्ट्राफी जेका बाद में लॻल आहे इन जो मतिलबु आहे जमा में आहिनि। बॉइज़ एस जे पोयां मथां एस्ट्राफी लॻल आहे त इहो छा आहे जमा में आहे। सही आहे। वेन द नाउन इज़ प्लूरल बट डस नॉट एंड इन एस। छो त नाउन जमा में आहे पर ख़तमु एस ते नथो थिए। द पॉज़िटिव साइन इज़ फॉर्म्ड बाय एडिंग एस्ट्राफीज़ एज़। हाँ मेन जी वो तव्हांखे ख़बर आहे प्लूरल कीअं ठहंदो आहे। हिन जी जेका स्पेल आहे अंदरि जेके लेटर आहे ए जेको आहे चेंज थींदो आहे ई में त हिन जी मेन्स एस्ट्राफी ऐं एस लॻिबो। मेन्स क्लब, चिल्ड्रेंस बुक्स। जेकर वोमेन्स हुजे हा त हुनजी सिर्फ़ु जेका आहे प्लूरल में ई जेका हूंदी आहे उहा ऐं एस्ट्राफी लॻे हा पोयां एस लॻे था। सही आहे। हुन खां पोइ ॾिसूं त वेन अ नाउन आर अ टाइटल कंसिस्ट ऑफ सेवरल वर्ड्स द पॉज़िटिव साइन इज़ अटैच ओनली टू द लास्ट वर्ड। चए थो जेकॾहिं नाउन या को बि टाइटल मुश्तमल आहे कुझु लफ़्ज़नि ते त हुन में जेको असां वटि आख़िरी जेको नाउन हूंदो असां हुन जे पोयां एस्ट्राफी लॻाईंदासीं। द किंग ऑफ भूटान्स विज़िट। सही आहे। द किंग ऑफ भूटान्स विज़िट। द प्राइम मिनिस्टर ऑफ मॉरिशस स्पीच। मतिलबु जेको आख़िर में नाउन ईंदो जेकॾहिं ॿ टे नाउन हिन में गॾु आहिनि ॿ टे वर्ड गॾु आहिनि त आख़िर में जेको नाउन ईंदो त हुन जे पोयां असां एस्ट्राफी एस लॻाईंदासीं। अॻिते ॾिसो त वेन टू नाउन्स आर इन अ पोज़ीशन द पॉज़िटिव साइन इज़ पुट टू द लेटर ओनली एज। चए थो जेकॾहिं कंहिं बि सेंटेंस में ॿ नाउन अचनि था, कंहिं बि सेंटेंस में ॿ नाउन गॾु था अचनि त आख़िर में जेको नाउन आहे असां हुन जे पोयां एस्ट्राफी लॻाईंदासीं। देट इज़ टेगो द पोइट्स हाउस। हाँ जेकॾहिं हीअ एग्ज़ाम्पल आहे हेठि करीम एंड सालिम्स बेकरी, करीम ऐं सालिम जी बेकरी। विलियम एंड मारेज रीजन। जेकॾहिं असां चऊं जावेद एंड सलीम्स शॉप। त जेकॾहिं ॿ सेंटेंस में सेंटेंस में जेकॾहिं ॿ नाउन इस्तेमालु थियल आहिनि त आख़िरी जेको नाउन आहे हुन जे पोयां एस्ट्राफी एस लॻंदी। सही आहे। उमेद कजे थी त तव्हांखे फॉर्मेशन ऑफ जेका आहे पॉज़िटिव केस बि अची वियो हूंदो। हिन खां पोइ जेको सब्जेक्टिव केस आहे या ऑब्जेक्टिव केस आहे इन जी बि तव्हांखे तमामु सभ खां पहिरीं एडजेक्टिव सम्झो। एडजेक्टिव जेको आहे इसम या ज़मीर जे बाबति वज़ाहत कंदो आहे। हुन जी माना सम्झो त नेकी या बुराई, हुन जी सुठाई ज़ाहिर कंदो आहे। जीअं मथे एग्ज़ाम्पल ॾिनल आहे त सीता इज़ अ क्लेवर गर्ल। हाँ क्लेवर जेको आहे त एडजेक्टिव आहे। आई डोंट लाइक देट बॉय। ठीकु आहे। हाँ देट बॉय बि त एडजेक्टिव आहे। ही गेव मी 5 मैंगोज़। 5 जेको आहे इहो बि एडजेक्टिव आहे। देयर इज़ लिटिल टाइम फॉर प्रिपरेशन। लिटिल जेको छा आहे त एडजेक्टिव आहे। सो असां हेठि जेके आहिनि काइंड्स ऑफ एडजेक्टिव सिखंदासीं। सभ खां पहिरीं जेको आहे एडजेक्टिव ऑफ क्वालिटी आहे या डिस्क्रिप्टिव एडजेक्टिव आहे। एडजेक्टिव्स ऑफ क्वालिटी मतिलबु त किरदारु। सो हिन जो एग्ज़ाम्पल ॾिसो शो द काइंड आर क्वालिटी ऑफ अ पर्सन आर थिंग इज़। माना हीउ जेको आहे एडजेक्टिव ऑफ क्वालिटी जेको आहे कंहिं बि शइ जी नमूनो या हुनजो क़िस्म ॿुधाईंदो आहे। जीअं लिखियलु आहे हिन एग्ज़ाम्पल में त
कोलकाता इज़ अ लार्ज सिटी, लार्ज क्वालिटी आहे हिन जी। ही इज़ एन ऑनेस्ट मैन, या हिकु क़िस्म जी क्वालिटी आहे। द फुलिश ओल्ड क्रो ट्राई टू सिंग, दिस इज़ द ग्रामर ऑफ द इंग्लिश लैंग्वेज। ठीकु आहे, इहे क्वालिटी एडजेक्टिव आहिनि। हुन खां पोइ ॾिसंदासीं असां एडजेक्टिव ऑफ क्वांटिटी, मतिलबु मिक़दार, शो हाउ मच ऑफ अ थिंग इज़ मींट, मतिलबु ॿुधाए त शइ जो मिक़दार या तइदादु केतिरो हूंदो आहे। जीअं ॾिसो, आई एट सम राइस, मूं कुझु आइसक्रीम खाधी, राइस चांवर, ठीकु आहे। ही शोड मच पेशेंस, मच, लिटल, सम, इनफ, एनी, ठीकु आहे। इहे छा आहिनि, इहे एडजेक्टिव ऑफ क्वांटिटी आहिनि, एडजेक्टिव ऑफ क्वांटिटी आहिनि, जिते मिक़दार ॿुधाइनि, तइदादु ॿुधाइनि कंहिं बि शइ जो, उहे जेको आहिनि एडजेक्टिव ऑफ क्वांटिटी आहिनि। टेक ग्रेट केयर ऑफ योर हेल्थ, ही क्लेम्ड हिज हाफ शेयर ऑफ द body. There has not been sufficient rain this year. The whole sun was expanded. ठीक है, ये जेके वर्ड आहिनि ये क्वांटिटी ऑफ एडजेक्टिव आहिनि। सही आहे। हुन खां पोइ एडजेक्टिव ऑफ नंबर, हाँ जेके नंबर असां इस्तेमालु कंदा आहियूं या नॉमिनल एडजेक्टिव्स बि हिनखे चयो वेंदो आहे, उहे सिखंदासीं। उहे छा आहिनि, जेके नंबर असां इस्तेमालु कंदा उहे बि एडजेक्टिव आहिनि। ठीकु है। शो हाउ मेनी पर्सन्स आर थिंग्स आर मीन्ड, आर इन वाट ऑर्डर अ पर्सन आर थिंग्स स्टैंड्स। ठीकु है। हाणे हिते जेके नंबर ॾिनल आहिनि, तइदादु ॾिनल आहिनि, कंहिं बि शइ जो तइदादु ॾिनो वञे त हुते एडजेक्टिव ऑफ नंबर आहिनि। द हैंड हैज़ 5 फिंगर्स, few cats like cold water, there are no picture in this book। ठीक है। I have taught you many things, all men must die, here are some ripe mangoes, most boys like cricket, there are several mistakes in your exercise, Sunday is the first day of the week। हीअ जेके आहिनि एडजेक्टिव ऑफ नंबर आहिनि। हुन खां पोइ एडजेक्टिव ऑफ नंबर आर नॉमिनल एडजेक्टिव्स आर ऑफ 3 काइंड्स। ही जेके एडजेक्टिव ऑफ नंबर जेके आहिनि उहे 3 क़िस्मनि जा आहिनि। हुन खां पहिरीं जेको आहे डेफिनाइट नॉमिनल एडजेक्टिव आहे, हुन खां पोइ इनडेफिनाइट नॉमिनल एडजेक्टिव आहे, हुन खां पोइ डिस्ट्रीब्यूटिव नॉमिनल एडजेक्टिव्स आहिनि। हाणे असां पहिरियों ॾिसूं था डेफिनाइट जेको नॉमिनल एडजेक्टिव्स आहे विच डिनोट एन एग्ज़ैक्ट नंबर। हाँ, जेको डेफिनाइट नॉमिनल जेके हूंदा आहिनि उहे एग्ज़ैक्ट नंबर ॿुधाईंदा आहिनि। जीअं फिक्स को बि नंबर हुजे उहो ॿुधाईंदा आहिनि, 1 2 3, ठीकु आहे, या फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ 5 5th। हाँ, हिन वरी हिते नंबरनि जा जेके हिन क़िस्म आहिनि, दे आर कॉल्ड कार्डिनल्स। ऐं हीअ जेके फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ 5th 6th 7th जेके ईंदा आहिनि, इहे दीज आर कॉल्ड ऑर्डिनल्स। 1 2 3 4 5 जेके स्पेलिंग्स आहिनि, इहे जेके आहिनि कार्डिनल्स आहिनि। ठीकु आहे। हुन खां पोइ इनडेफिनाइट नॉमिनल एडजेक्टिव्स जेके आहिनि which do not denote an exact number। इनडेफिनाइट नॉमिनल एडजेक्टिव जेके आहिनि which do not denote an exact number। हीअ जेके आहिनि इनडेफिनाइट नॉमिनल जेके आहिनि उहे एक्ज़ैक्ट नंबर न ॿुधाईंदा आहिनि, माना फिक्स थियल तइदादु न ॿुधाईंदा आहिनि, हीअ शक जे बुनियाद ते ॿुधाईंदा आहिनि। इहे बि छा आहिनि, एडजेक्टिव आहिनि। ठीकु है। ऑल नो मेनी फ्यू सम एनी या सर्टेन सेवरल सन्ट्री। ठीकु है। इहे जेके आहिनि इनडेफिनाइट नॉमिनल्स आहिनि। हुन खां पोइ डिस्ट्रीब्यूटिव नॉमिनल एडजेक्टिव्स आहिनि which refer to each one of a नंबर। हिननि मां, हिन जो मतिलबु आहे को बि हिननि मां हिकु। सही आहे। माना जेके तइदाद में घणा हुजनि पर हुननि मां फिक्स ॿुधाइनि कंहिं बि हिक जे बारे में। इहे डिस्ट्रीब्यूटिव नॉमिनल एडजेक्टिव्स आहिनि। ईच बॉय मस्ट टेक हिज टर्न, इंडिया एक्सपेक्ट्स एवरी मैन टू डू हिज ड्यूटी, एवरी, ईच, आइदर। ठीकु है। नाइदर, इहे छा आहिनि, इहे डिस्ट्रीब्यूटिव नॉमिनल एडजेक्टिव्स आहिनि। ईच, एवरी, आइदर ऐं नाइदर बि। सही आहे। इहे जेके आहिनि डिस्ट्रीब्यूटिव नॉमिनल एडजेक्टिव आहिनि। हुन खां पोइ द सेम एडजेक्टिव मे बी क्लास्ड एज ऑफ अ क्वांटिटी आर नंबर अकॉर्डिंग टू इट्स यूज़। छो त कुझु जेके अहिड़ा एडजेक्टिव आहिनि जेके क्वांटिटी नंबर जे तौर पे इस्तेमालु थींदा आहिनि। एडजेक्टिव ऑफ क्वांटिटी, एडजेक्टिव ऑफ नंबर्स। आई एट सम राइस, सम बॉयज आर क्लेवर, ही हैज़ लॉस्ट ऑल हिज वेल्थ, ऑल मेन मस्ट डाई। एडजेक्टिव्स ऑफ क्वांटिटी आहिनि ऐं एडजेक्टिव ऑफ नंबर्स आहिनि। ठीकु है। हुन खां पोइ डेमोन्स्ट्रेटिव एडजेक्टिव्स आहिनि। पॉइंट आउट विच पर्सन आर थिंग इज़ मींट। हुन मां माना का बि शइ या को बि माण्हू फिक्स करे ॿुधाइण, इहे डेमोन्स्ट्रेटिव एडजेक्टिव्स आहिनि। द बॉय इज़ स्ट्रॉन्गर देन हरी, माना कंहिं बि माना सम्झो त नाउन मां
इन टिनि नाउन मां या वधीक नाउन मां कंहिं बि हिक जे बाबति ॿुधाए, सही आहे, कंहिं बि हिक खे डिनोट करे। दैट बॉय इज़ इंडस्ट्रियस, दीज मैंगोज आर सोर, those rascals must be punished. Younger fort once belonged to Shivji. Don't be in such a hurry. I had such things. ठीक है, डेमोस्ट्रेटिव एडजेक्टिव हुया ऐं उमेद कजे थी जेके हिन काइंड्स ऑफ एडजेक्टिव तव्हांखे सुठे नमूने सम्झ अची विया हूंदा। हुन खां पोइ आहे इंट्रोगेटिव एडजेक्टिव, जेके सुवाली एडजेक्टिव हूंदा आहिनि उहे ॾिसंदासीं असां। what which and whose when they are used with nouns to ask questions are called interrogative adjectives। ठीक है, जेके सुवालनि जे लाइ इस्तेमालु थींदा आहिनि what which या whose when वग़ैरह, इहे बि छा आहिनि, इहे इंट्रोगेटिव एडजेक्टिव्स आहिनि। ठीक है, कॾहिं बि किथे कंहिं बि क्वेश्चन में अचनि तव्हां सम्झी वञो त इहे छा आहिनि, एडजेक्टिव आहिनि। what manner which, ठीक है, whose, इहे छा आहिनि, इहे बि एडजेक्टिव जा काइंड्स आहिनि। सही आहे, उमेद कजे थी तव्हांखे जेको अॼु जो लेक्चर सुठे नमूने सां सम्झ आयो हूंदो।